शहजादपुर का रिपोर्ट कर रहे हैं अजीज खुशो। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद शहजादपुर भरसा लुंडू थाने जी हद में मुबैना कत्ल थियल नींगर वारे केस में नामज़द जवाबदार जी ज़मानत मंजूर करे वरिती। इन सिलसिले में लुंडू थाने जे हद बिलाल कब्रिस्तान में मुबैना कत्ल थियल 17 वरनि जे नींगर ज़ाहिद अली ज़रदारी वारे केस में नामज़द जवाबदार वली मोहम्मद ज़रदारी पारां पंहिंजे वकील एडवोकेट मुमताज़ आलम लगानी एडवोकेट राशिद अली मलिक मार्फत सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में ज़मानत वारी दरख्वास्त दाखिल कराई हुई। दरख्वास्त ते ॿुधणी दौरान एडवोकेट मुमताज़ आलम लगारी एडवोकेट राशिद अली मलिक दलील ॾिना त केस में पहिरियां अणॼातल जवाबदार ॾेखारिया विया। बाद में ॼाणायल जवाबदार खे फासाइण लाइ केस में संदसि नालो खोलियो वियो जेको बेॾोही आहे। दलीलनि बैदि अदालत सॻोरी इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार खे 1 लख एवज़ ज़मानत मंज़ूर करे वरिती। यादि हुजे त 7 महीना अॻु लुंडू भरिसां बिलाली दरगाह कब्रिस्तान मां ॻोठ ग़ुलाम क़दर ज़रदारी वासी 17 वरनि जे ज़ाहिद ज़रदारी जो वण में टंगियल लाश हथु कयो वियो हो।